वतन। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त पाक फ़ौज जी हिमायत में ज़फ़र खोसो, सैयद मसूद शाह ऐं ॿियनि अवामी न्यूज़ चैनल सां ॻाल्हाईंदे चयो त पूरो मुल्क पाक फ़ौज सां गॾु आहे। संदसि लाइ मुल्क जी अवाम दुआगू ऐं फतह हमेशह पाक फ़ौज जी थींदी। हिन चयो त हिंदुस्तान ऐं मोदी खे पाक फ़ौज जा जवान इबरतनाक शिकस्त ॾींदा। हिननि सां अहिड़ो हशर कंदासीं जो हमेशह यादि रखंदा। मुल्क क़ौम जी हिफ़ाज़त पाक फ़ौज कंदी ऐं अवाम हुन सां गॾु। असां मुल्क क़ौम ऐं पाक फ़ौज लाइ जानियूं कुर्बानियूं कंदासीं ऐं पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त कंदासीं। पाकिस्तान जे अवाम सां ऐं अवाम जे पंहिंजे आर्मी सां ऐं पाकिस्तान जे माण्हुनि सां गॾु आहियूं ऐं असां इन नेदर मोदी खे ॿुधायूं था त बाबा जेकॾहिं तोखे जंग करणी आहे त जॾहिं पाकिस्तान जे लाइ ऐं जहाज़ जो मोकिली थो त तोखे माना अमुन करिणो ई न आहे। जे अमुन न कंदे तोखे यादि रखजांइ तूं हिकिड़ो जहाज़ मोकिलींदे त हितां पाकिस्तान मां 10 जहाज़ उथंदई ऐं इनशाअल्लाह ताला पाकिस्तान जो जेको झंडो आहे असां दिल्ली ते असां ज़रूरु फड़काईंदासीं ऐं अवाम ऐं आर्मी सां असांजी अवाम पाकिस्तान जी बिल्कुलु शाना बशाना गॾु आहे। जीअं पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फ़ौज ज़िंदाबाद। असां पाकिस्तान आर्मी सां गॾु आहियूं ऐं पाकिस्तान आर्मी खे सलाम पेश कयूं था। जंहिं पाकिस्तान आर्मी इंडिया खे मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो ऐं हुन जा जहाज़ किराए छॾिया। हिनमहिल बि असांजी पूरी अवाम पूरा सियासतदान पाकिस्तान फ़ौज सां गॾु आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला पाक फ़ौज पंहिंजी कामयाबी माणींदी ऐं इंशाअल्लाह ताला इंडिया खे ॿुधाईंदी त पाकिस्तान जी फ़ौज दुनिया जी सुपर पावर फ़ौज आहे। राशिद पावर, अवामी न्यूज़, कंडियारो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।